रोहिड़ी में भी बोर्ड मुतासरन जी सिंध सरकार तोड़े चूंडियल नुमाइंदन वाहुर न कई जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठियल आहिनि। उन हवाले से अधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर करीम बख्श जतोई। जी करीम बख्श। जी नाज़रीन, जीअं त मुसलसल बरसात जे वसकारे खां पोइ अक्सर जेके हेठाई वारा इलाइक़ा जेके आहिनि बरसात जो उन्हनि जे जेको आहे तबाही मचाए सघी आहे। हिन वक़्तु असां जेको आहे न प्यारेवा रोड़ी जेको आहे बीठा आहियूं। हे जीटी रोड बि तव्हां ॾिसी पिया सघो। मेन जीटी रोड जेको आहे जेको पंजाब खां कराची वेंदड़ जेको आहे मेन जीटी रोड ते बीठा आहियूं। हींअर जीटी रोड जो बि हे हालत आहे। पर मां तव्हांखे हिन खां अलावा तव्हांखे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त बरसात जेको आहे मुसलसल जेको आहे न लगातार पवण सबबु जेको आहे न अक्सर हेठाई वारा इलाइक़ा जेके मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि, ॻोठ अली हसन मंगिया, ॻोठ हाजी नबी बख्श जेको आहे जिसकाणिया, ॻोठ साहिब खान जिसकाणिया, ॻोठ नबी बख्श शेख आहे, ॻोठ मेव फ़कीर ज़ंगेज़ो आहे, ॻोठ वरायो कटबर आहे, ॻोठ जेको आहे खेली शेख आहे, ॻोठ जेके अक्सर जेके ॻोठाणा आहिनि जेके उते जेके आहिनि इलाही जेके उन्हनि जी चौधरी घरनि जूं किरी पिया आहिनि ऐं काफ़ी सारे आहिनि घर किरी पिया आहिनि ग़रीब पोरातनि जा। पर सिंध सरकार जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि तोड़े ज़िला इंतिज़ामिया आहिनि अघूरी निंड में सुतल आहिनि। हिन वक़्त तो ई जेको आहिनि 6 7 ॾींहं आहे बरसात जे वसकारे खां पोइ उन्हनि ॾे लड़ी न ॾिसो थियो त के तव्हां सां छा हालत आहे। पर केतिरा ई जेके आहिनि बरसात जे जेको आहिनि छतूं किरण सबबु जेका आहिनि केतिरा वाक़िया पेश अची चुका आहिनि, जंहिंमें जेके आहिनि मौजदाने तौर ते जेके आहिनि हुतां जा घर भाती जेके आहिनि बची विया आहिनि। पर अक्सर जेके आहिनि इलाइक़ा जेके आहिनि हिन वक़्तु जेको आहिनि ग़रीब ऐं बेपोच अबोज माण्हू जेको आहिनि बेयार मददगार बणियल आहिनि। सिंध सरकार जे जेको आहे उन्हनि जे जेको आहे मदद करे उन्हनि इहा परज़ोर अपील कई आहे चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं जेको आहे न पाक फ़ौज खां कि पाक फ़ौज जी निगरानी में जेको आहे न हीअ जेके इमदादी जेकी बि विरासत कई वञे उहा पाक फ़ौज जी निगरानी में विरासत कई वञे। छाकाणि त हिते जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेकॾहिं कुझु अचे थो उहो रुपए मां चाराना जेको उन्हनि खे ॾियनि मिले पियो त उहो बि जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे ॾियनि पिया। केतिरा ई जेको आहिनि बचा जेको बरसाति में वेठा आहिनि उहे जेका आहिनि उन्हनि खे बीमारियूं लॻंदियूं। ज़ाहिर आहे कोई जानियूं जेको आहे वॾो हादसो न पेश अची सघे। जी।